अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, दाबेजी रेलवे स्टेशन के रहवासी अब्दुल गफ़ार जोखियो मकली ते सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर तानी अब्बासी से ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो है तो कुछ बासर माइट मुंहिंजे नाने हाजी अली अकबर जोखियो जी छॾियल मिल्कियत ज़मीन प्लाट दुकाननि ते कब्ज़ा करे खेनि बेदख़ल करणु चाहे थो। मिल्कियत में कब्ज़ो कंदड़ जो को भी हिस्सो पती नाहे। एतिराज़ करण ते हू बासर माण्हू असांजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। अब्दुल गफ़ार जोखियो चयो तो मुंहिंजी अमड़ मसवा सॼण ज़ाल उमरुद्दीन जोखियो जी फरियाद ते दाबेजी थाणे ते अमीरुद्दीन अली अकबर मोहम्मद रुस्तम ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार करण जे लाइ तयारु नाहे। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त नानी हाजी अकबर जोखियो जे मिल्कियतुनि जा असां 4 भाइर 2 भेनरूं वालिदीन नानी ऐं मामी मरहूम मक़बूल जोखियो जो औलाद हक़ीक़ी वारिस आहियूं। असां ख़िलाफ़ दाख़िल हर ठोकिया केस ख़त्म करे तहफ़्फ़ुज़ मुहैया कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।